अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु हिकु तव्हांजे लाइ बहितरीनु अपडेट मूं आंदी आहे। हीअ जेका अपडेट आहे तव्हांजे कम जी आहे। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिकु नई बहितरीनु फिल्म जंहिंमें वॾा वॾा अदाकार आहिनि। उमीद अली कलवर साहब ऐं काफ़ी सारा ॿिया अदाकार आहिनि। सभिनी जा नाला मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। हीअ फिल्म रिलीज़ थी चुकी आहे ऐं हीअ फिल्म दोस्तों हिंट में जॾहिं रिलीज़ थी आहे त हिन में काफ़ी जेको आहे मसइला सिंध जा आहिनि, उन्हनि जी अकासी कई वई आहे इन फिल्म में। हिन फिल्म जो नालो दहशत आहे। साम्हूं तव्हां इन जी पिक्चर ॾिसी रहिया आहियो ऐं अदाकारनि जा जेको आहे तस्वीरूं बि ॾिसी रहिया आहियो। इन में उमीद अली कलवड़, अली हसन चढ़ जेको डायरेक्टर आहे ऐं डायरेक्शन बि उहो आहे ऐं राइटर बि उहो आहे, ऐं सोनू मिर्ज़ा ऐं काफ़ी सारा ॿिया अदाकार बि इन में आहिनि। हीअ फिल्म दोस्तों तव्हांखे यूट्यूब ते अवेलेबल आहे ऐं यूट्यूब ते ई तव्हांखे मिलंदी। इन जी असां तफ़सील तव्हांखे ॾींदासीं। पहिरियां दोस्तों थोरो जेको आहे सोची ही सम्झी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो। दोस्तों, हिन फिल्म खे तव्हां ज़रूरु ॾिसो। 1.5 कलाक जी फिल्म अथव। बाक़ी हिन टाइम जेका हीअ फिल्म आई आहे, हिन वक़्त जे हिसाब सां हीअ फिल्म ठाही वई आहे। जेको हिन वक़्तु सिंध में जेको मुश्किलातूं ऐं मुसीबतूं हली रहियूं आहिनि, उन जी अकासी हिन फिल्म में बहितरीनु तरीक़े सां कई वई आहे। सरदारी निज़ाम, वॾेरब निज़ाम ऐं गुरबत, अमीराई, ज़ुल्म, कहर, मतिलबु हर क़िस्म जी अकासी कई वई आहे इन फिल्म में। हीअ फिल्म मीरपुर माथेले में रिकॉर्ड कई वई आहे। अली हसन चढ़ जे पंहिंजे ई शहर मीरपुर माथेले में, यानी इन साइड ते जेको आहे हिन फिल्म खे शूट कयो वियो आहे। दोस्तों, इहा फिल्म अली हसन चढ़ यूट्यूब चैनल ते तव्हांखे मिली वेंदी ऐं तव्हां उते वञी जेको आहे ॾिसी सघो था। उन्हनि जे चवण ते असां हिन फिल्म जो रिव्यू कयो आहे। उहो असांजो दोस्त आहे अली हसन चढ़ ऐं उमीद अली कलवड़ साहब बि असांजो दोस्त आहे। इन फिल्म जो लिंक बि असांजे डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे, चेक कयो।